अस्सलाम वालेकुम। मैं मनसीरी मिट्टू अरबाब आला मौजू हमद अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम सब मेहरबाननि खां वॾो महिरबान आहे जेको वसाए थो मींहुं उन्हनि जे नाउमेदी थियण खां पोइ फैलाए थो पंहिंजी रहमत सभु ख़ूबियूं सारायल सभु साराह अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे। अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम सभु महिरबाननि खां वॾो महिरबान आहे जेको वसाए थो मींहुं उन्हनि जी नाउमेद थियण खां पोइ फैलाए थो पंहिंजी रहमत सभु ख़ूबियूं सारायल सभु साराह अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे। बेशक इहो ई ॼाणे थो दिलनि जूं ॻाल्हियूं अल्लाह हिकमत वारो आहे ऊचे शान ऐं अज़मत वारो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम सभु महिरबाननि खां वॾो महिरबान आहे जेको वसाए थो मींहुं उन्हनि जे नाउमेदी थियण खां पोइ फैलाए थो पंहिंजी रहमत सभु ख़ूबियूं सारायल सभु साराह अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे। जेको क़बूल फरमाए थो तौबह पंहिंजे मांधनि ते ऐं दरगुज़र करे थो जेको क़बूल फरमाए थो तौबह पंहिंजे मांधनि जी ऐं दरगुज़र करे थो जिन ईमान आंदो चङा कम कया ख़ुशहाल उहो ई वॾो ख़ुशहाल करे थो उन्हनि खे उहो ई वॾो फज़ल वारो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम सभु महिरबाननि खां वॾो महिरबान आहे जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया ख़ुशख़बरी ॾे थो उहो ई वॾो फज़ल वारो आहे जेको वसाए थो मींहुं उन्हनि जी नाउमेदी थियण खां पोइ फैलाए थो पंहिंजी रहमत सभु ख़ूबियूं सारायल सभु साराह अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे। मोहबत कराबत वारनि जी जेको कमु करे सुठा वधाईंदो उन जे लाइ भलाई मोहबत कराबत वारनि जी जेको कमु करे सुठा वधाईंदो उन्हनि जे लाइ भलाई बेशक अल्लाह बख़्शण वारो क़द्र फरमाइण वारो आहे उहो ई कुवत ऐं इज़त वारो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम सभु महिरबाननि खां वॾो महिरबान आहे जेको वसाए थो मींहुं उन्हनि जे नाउमेदी थियण खां पोइ फैलाए थो पंहिंजी रहमत सभु ख़ूबियूं सारायल सभु साराह अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे। जेको दुआ क़बूल करे थो उन्हनि जी जेके जिन ईमान आंदो चङा कम कया ऐं उन्हनि खे इनाम ॾे थो दुआ क़बूल करे थो उन्हनि जी जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया ऐं इनाम ॾे थो अल्लाह तव्वाब सत्तार गफ़ार नाफ़िअ करीम आहे। अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम सभु महिरबाननि खां वॾो महिरबान आहे जेको वसाए थो मींहुं उन्हनि जे नाउमेद थियण खां पोइ फैलाए थो पंहिंजी रहमत सभु ख़ूबियूं सारायल सभु साराह अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे। मुंहिंजा रब या अल्लाह रब मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहमद हामिद महमूद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मुहाबे रब्बुल आलमीन रहमतुल आलमीन जिन जे वास्ते मुहाबे शैताननि जे शरगाह विसरनि खां पनाह घुरां ॾोढ पनाह ॾे हिम्मत तौफ़ीक़ अता कर। या अल्लाह मुंहिंजा रब मुहम्मदो अहमदो हामिदो महमूद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे वास्ते मुहाबे रब्बुल आलमीन रहमतुल आलमीन जिन जे वास्ते मुहाबे शैताननि जे शरगाह विसवसनि खां पनाह घुरां ॾोढ पनाह ॾे हिम्मत तौफ़ीक़ अता कर।
तूं सभु ॼाणींदो तोखे सभु मालूम आहे मिठूअ जूं आसूं मेडूं दिल मन जूं मेडूं पुॼाए मतिलब नेक मक़सद हासिल थियनि सिहत तंदुरुस्ती नेमत हज़ार अता कर तंदुरुस्ती दूर कर कुशादगी अता कर खुशहाली अता कर सुखियो सताबो आसूदो कर अल्लाह रब्बिल आलमीन अल अव्वल अल आखिर अल ज़ाहिर अल बातिन अल रऊफ़ अल रशीद अल हकीम अल करीम अल रहमान अल रहीम आहे अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम सभु महिरबाननि खां वॾो महिरबान आहे जेको वसाए थो मींहुं उन्हनि जे नाउमेद थियण खां पोइ फैलाए थो पंहिंजी रहमत सभु ख़ूबियूं सरायल सभु सारा अल्लाह रब्बिल आलमीन लाइ आहे।